अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू अरबा बहाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। न की आराम न की आसाशू वठनि, जिते धको लॻो वरियो वरियो पियो टे लॻंदो वठनि। न की आराम न की आसाशू वठनि, जिते धकु लॻो वरियो वरियो पियो टे धकु लॻंदो वठनि। हिमत करण खां नथा तकबर कनि ऐं पंहिंजे वस आर में। न की आराम न की आसाशू वठनि, न की जिते धकु लॻो वरियो वरियो पियो टे धकु लॻंदो वठनि। नथा तकबर कनि पंहिंजे वस आर में, हिमत करण खां थकबा कोन आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। के ज़ईफ़ कमज़ोर लाचार बेवस अहिड़ा बि आहिनि। के ज़ईफ़ कमज़ोर लाचार बेवस अहिड़ा बि आहिनि, ताक़तवर ॾाढनि खां ख़ौफ़ में डिॼी रहिया आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। उन्हनि ते रहमत थिए छोटकारो तकलीफ़ न खां मिले कम थियनि उन्हनि जा। उन्हनि ते रहमत थिए छोटकारो तकलीफ़ न खां मिले कम थियनि उन्हनि जा। आसानूं थियनि सवलायूं यकीन ते यकीन थियनि अहिड़ा आजिज़ आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। इहा अहिड़ी तंदुरुस्ती दूर थिए त बचत मां पंहिंजूं बासूं पूरियूं कनि। इहा अहिड़ी तंदुरुस्ती दूर थिए त बचत मां पंहिंजूं बासूं पूरियूं कनि। अहिड़ा सबब ज़रिया पैदा थियनि जो सभई कम थियनि, मुश्किल आसान थियनि घणा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह इहे पिया ॿालाईंदा आहिनि। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तोखे सभु मालूम आहे, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरां तूं पनाह ॾे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरां तूं पनाह ॾे। मोहताज खां बचाए, शाहूकार कर। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। जेके तंगदस्त आहिनि उन्हनि जी तंगदस्ती दूर कर, कुशादगी अता कर। खुशहाल कर, आसूदो खुशहाल कर, अमन सलामती अता कर। सुखियो सताबो आसूदो कर, हिम्मत तौफीक अता कर, खैरो बरकत। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन महिरबाननि खां वधीक महिरबान आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि खैरो बरकत सां। पुॼाए असां जूं घणियूं आसूं उमेदूं आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जिन जा परेशान ख़वाब आहिनि बल्कि उन्हनि जा घड़ियल आहिनि। सुञनि भींगियनि जा आहिनि उहे अलाह खे पिया ॿालाईंदा आहिनि।